ऐं ॾिसो हिन वक़्तु आउं बाबुर रहमान जे क़ब्रिस्तान में मौजूदु आहियां, जेको बैतुल मुक़द्दस ऐं मस्जिद अक़सा जे पोएं पासे खां आहे। ऐं हीअ जेका आहे हीअ बैतुल मुक़द्दस जी दीवार आहे ऐं हीअ जेको आहे हीअ साम्हूं क़ब्रिस्तान आहे। हीअ मुस्लमाननि जो क़ब्रिस्तान आहे ऐं हीअ यहूदियुनि जो अहले यहूद जो क़ब्रिस्तान आहे, जेको हज़ारे साल पुराणो आहे। ऐं हीअ साम्हूं जबल तूर जंहिंखे जबल ज़ैतून सॾियो वञे थो। अचो त शेख साहब जेको हिते जो मुतवली आहे हिन बैतुल मुक़द्दस जो, हिन मस्जिद जो, ऐं शेख साहब अचो त ॿुधूं इहो छा थो चवे। This is the two gates. It's called Babur Rahma. This is open before time of Babu Zahabi as well. Babu Zahabi. Babur Rahma, Babu Zahabi, Babu Tawbah. Babu Tawbah. Babu Tawbah. This is gate. It's open that time. Time of Salah ad-Din. Salah ad-Din he closed 6 gates. 2 here and 4 I show you inshallah after in the same way where Babul well Qiblat Rasulullah or Mihrab Rasulullah sallallahu alaihi wasallam. Okay, this is Babu Tawbah, the Jewish thing. When Messiah wake up, is go from these gates. And you know, Jewish believe Messiah is the Dajjal. Yeah. And we believe Dajjal is somebody else. It's not what he say. Yeah. It's not what he say. He say when Messiah wake up, Messiah's cover is upstairs. Tomorrow I show you his cover. हाणे तव्हांखे थोरो हिन जो तर्जुमो करे ॿुधायूं था त शेख साहिबु छा चई रहियो। शेख साहिबु चवे थो त हीअ जेको दरवाज़ा आहिनि बाबुर रहमा, बाबु ज़हबी, त हीअ सुल्तान सलाहुद्दीन अयूबी बंदि कराया हुआ। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी खां अॻु में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में इहे दरवाज़ा खुलियल हुआ। उन दौर में हीअ क़ब्रिस्तान एॾो वॾो क़ब्रिस्तान कोन हो, मगर नंढड़ो हो। हाणे हीअ तव्हां ॾिसी सघो था त इहो हेठि ताईं क़बरूं मौजूदु आहिनि। हीअ मुस्लमाननि जूं क़बरूं आहिनि। त हिन दरवाज़े खे बाबे तौबा बि सॾियो वञे थो। ऐं हिन जे साम्हूं ई अंदरि जेको आहे महराब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहे। ऐं हिन में जेको हेठि यहूदियुनि जो क़ब्रिस्तान आहे, यहूदियुनि जे क़ब्रिस्तान में जेको यहूदियुनि जे अक़ीदे जे मुताबिक़ अहले यहूद जो जेको अक़ीदो आहे त मसीह उन्हनि जो मसीह, पोइ उहो जेको आहे असां मुस्लमान जे हिसाब में उहो दजाल आहे। त हू हितां ईंदो या उथियंदो, क़बर बि ठाहे छॾी अथनि, पोइ उथियंदो या ईंदो, पोइ हिननि खे हितां वठी हितां हिन दरवाज़नि मां दाख़िलु थींदो। ऐं हीअ जेको तव्हां साम्हूं ॾिसो पिया मंज़र हितां हिन क़ब्रिस्तान यहूदियुनि जे क़ब्रिस्तान जो, इन जे पासे में हीअ जबल तूर आहे जंहिंखे जबल ज़ैतून बि सॾियो वञे थो। जीअं ई हितां हीअ दजाल ईंदो, दजाल बि इन ई रस्ते खां ईंदो ऐं पोयां हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि इन ई रस्ते खां ईंदो। ऐं त इन दरवाज़नि खे पोइ अलाह जी कुदरत सां खुलंदा या मुस्लमान या उन वक़्त जा हुकुमरान हिन खे खोले छॾंदा। उन वक़्त ते ही ॿई दरवाज़ा खोले छॾिबा त जीअं हिन में हज़रत ईसा अलैहिस्सलाम दाख़िलु थिए। दजाल बि इन ई रस्ते खां ईंदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि इन ई रस्ते खां ईंदो। त उन मसीह जी क़बर मौजूदु आहे। ऐं हिन में जेको आहे बाक़ी सभु अहले यहूद जूं क़बरूं आहिनि, जेके अहले यहूद जूं जे अक़ीदे जे मुताबिक़ हू उन्हनि खे दफ़न कंदा आहिनि त हुननि जा पेर बैतुल मुक़द्दस ॾांहुं कंदा आहिनि। त जीअं ई दजाल उथिए त उन्हनि खे बाक़ी जेको पंहिंजे लश्कर खे उहे जेके बाक़ी क़ब्रिस्तान वारा आहिनि सभिनी खे उथियारे गॾु करे हिन बैतुल मुक़द्दस में दाख़िलु थींदो त हुननि खे का दिक़त न थिए। जीअं असां मुस्लमान आहियूं जॾहिं कंहिंखे बि क़बर में दफ़न कंदा आहियूं त उनजो मुंहुं जेको आहे उहो काबतुल्लाह ॾांहुं कंदा आहियूं। ईअं ई यहूदियुनि जे अक़ीदे मुताबिक़ त दजाल उथियंदो ऐं हीअ पंहिंजे पूरे क़ब्रिस्तान जे यहूदियुनि खे उथियारे गॾु करे वठी हिननि दरवाज़नि मां दाख़िलु थींदो बैतुल मुक़द्दस में। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मुताबिक़ मक्को, मदीनो ऐं बैतुल मुक़द्दस में दजाल दाख़िल न थी सघंदो, छो त उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ अलाह पाक फ़रिश्ता मुक़ररु कंदो। त दजाल कोशिशि ज़रूरु कंदो, मगर हू जीअं ईंदो त हुननि खे ॾिसी फ़रिश्तनि खे ॾिसी भॼी वेंदो। ऐं हीअ जेको साम्हूं हुतां रस्तो आहे जितां हीअ दजाल ईंदो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़हूर बि इतां ई थींदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम इतां ई ईंदो। जो दजाल दाख़िल थी कोन सघंदो अंदरि, उहो भॼी वेंदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन दरवाज़े मां बैतुल मुक़द्दस में दाख़िल थींदो।
पोइ हितां ई जेको हितां अची इन दरवाज़े मां दाख़िलु थींदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, पोइ उन वक़्तु ही दरवाज़ो अलाह जे हुकुम सां खुली वेंदो या उन खां अॻु में को सुल्तनत वग़ैरह मुस्लिम सुल्तनत वारा खोलाईंदा, उहो अलाह इल्मु अलाह खे ख़बर आहे, मगर ही दरवाज़ो खुली वेंदो। त हीउ मुख़्तसर जेको आहे न कुझु ॻाल्हियूं जेके मुंहिंजे इल्म में हुयूं मूं तव्हांखे ॿुधायूं त ऐं मुख़्तसर वीडियो ही मुंहिंजी पंहिंजी सोच हुई त हिननि शयुनि ते तहक़ीक़ करियां ऐं ॾिसां। इनशाअल्लाह आईंदा वीडियो में तव्हांखे वधीक तफ़सील ॾिबो ऐं जेकॾहिं तव्हां हिन तारीख़ खे पढ़णु चाहियो था त तव्हां पढ़ी सघो था जेको आहे फ़लस्तीन जी डायरी, फ़लस्तीन की डायरी में त ही सभु शइ जेका आहे तफ़सील लिखियलु आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधाईंदो हलां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ ही अर्ज़ुल महशर आहे ऐं हीअ ई उहा जॻह आहे जितां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते अलाह पाक घुरायो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हितां ई आसमान ते अलाह पाक खणाए वरितो। ही उहा ई जॻह आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿी तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीत जे मुताबिक़ ही अर्ज़ जहन्नम आहे, ठीकु आहे, जहन्नम जी ज़मीन आहे ऐं हिते जहन्नम क़ाइमु थींदो ऐं हितां खां उन जबल तूर जबल ज़ैतून ताईं पुरसरात क़ाइमु कई वेंदी ऐं हेठि जेका ही खॾ ॾिसो था हिन खॾ में इहो जहन्नम जेको आहे हिते ॿारियो वेंदो ऐं ही काफ़ी रवायतनि जे मुताबिक़ त जहन्नम जेको आहे हिते ई क़ाइमु थियो कयो वेंदो ऐं हितां खां उन जबल तूर जबल ज़ैतून ताईं पुरसरात क़ाइमु कई वेंदी ऐं हेठि जेका ही खॾ ॾिसो था हिन खॾ में इहो जहन्नम जेको आहे हिते ॿारियो वेंदो ऐं ही पुरसरात जी जेका आहे ज़मीन आहे पुरसरात जी जेको हितां क़ाइमु थींदी जेका वार खां सन्ही तलवार खां तेज़ हूंदी उहा पुरसरात बि हिते ई क़ाइमु थींदी। Wadi Jahannam. Wadi Jahannam. This is Valley Jahannam. Wadi Jahannam. Okay. Which one? This everywhere here is Valley of Jahannam. It's original. I'll show you tomorrow the name. Jewish is know that. खुदा हाफ़िज़ ऐं अल्लाह निगहबान। अगरि तव्हां नवां आहियो मुंहिंजे चैनल ते त बराए महिरबानी पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं अहिड़ी तारीख़ी वीडियो ॾिसण लाइ पंहिंजो चैनल विज़िट कंदा रहियो।